मुल्तान में बोर्ड सबब मोटरवे जो एक वधिक हिस्सो मुतासिर जलालपुर पीरवाला वट मोटरवे जो एक वधिक हिस्सो बोर्ड में लुढ़ी वियो। चीफ पुलिस ऑफिसर जो चवण आहे त मोटरवे जो ओभर वारो हिस्सो गारो लगण सबब लुढ़ी वियो आहे। उन खां अॻु ओलह वारो हिस्सो भी लुढ़ी वियो हो। मोटरवे तां सतलज दरिया जो पानी गुज़रण लॻो। पानी जो दबाव घटाइण लाइ घारे में पत्थर विझण वारो कमु जारी आहे। मुल्तान खां झांगड़ा ताईं 8 ॾींहं भी मोटरवे बंदि। सिंधु दरिया में किथे लात त किथे चार जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि नंढी बोट सखर ऐं कोटली बैराज वटि विचोले दर्जे जी बोट बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां वेकिरो 3,19,180 क्यूसिक्स ताईं रिकॉर्ड। हेठां वेकिरो 2,90,819 क्यूसिक्स ताईं पहुची वियो। सखर बैराज वटि मथां वेकिरो 4,20,460 क्यूसिक्स ऐं हेठां वेकिरो 3,67,090 क्यूसिक रिकॉर्ड। कोटली बैराज वटि मथां वेकिरो 3,41,595 क्यूसिक्स ऐं हेठां वेकिरो 3,19,690 क्यूसिक्स ताईं पहुची वियो। मुल्क में जज लाइ दरख़्वास्त ॾींदड़ 3 लख माण्हुनि जी डेटा डार्क वेब ते अचण जो इंकशाफ। सेनेटर पलवशा खान सदारत हेठि सेनेट जे IT बाबति कमेटी जो इजलास खे ब्रीफिंग ॾींदे PTA चेयरमैन चयो त जज लाइ दरख़्वास्त ॾींदड़ 3 लख माण्हुनि जी डेटा डार्क वेब ते अची वई आहे। 2022 ते डेटा डार्क वेब ते रिपोर्ट थी। संदसि पंहिंजी सिम जी डेटा भी डार्क वेब ते आहे। कमेटी तरफ़ां मोबाइल फ़ोन सर्विस जो मयार न हुजण ते कावर जो इज़हार कयो। बगराम एयरवेज़ छॾे वॾी ग़लती हुई, ईअं न करणु घुरिजे। वापसी लाइ अफ़गानिस्तान सां ॻाल्हाए रहिया आहियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त एयरवेज़ ते अमरीकी फ़ौज जी मुक़ररी लाइ अफ़गानिस्तान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। पूरी कोशिश कई वेंदी त ही एयरवेज़ अफ़गानिस्तान खां वापसि वरितो वञे। ट्रम्प जी एयरवेज़ वापसि वठण वारे बयान ते चीन जो सख़्तु रद्दअमल। चीनी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त खिते में छिकताण खे हथी ॾियणु अवामी ख़्वाहिशुनि ख़िलाफ़ आहे। चीन अफ़गानिस्तान जी आज़ादी, ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाइक़ाई सलामतीअ जो एहतराम करे थो। अफ़गान तालिबान अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो बगराम एयरवेज़ वापसि वठण वारे बयान रद्द करे छॾियो। अफ़गान परॾेही वज़ारत जो चवणु आहे त अमरीका सां लाॻापा रखणु चाहियूं था, पर उहे लाॻापा कंहिं बि फ़ौजी मुदाख़लत खां सवाइ हुजणु घुरिजनि। धमकियूं ॾींदड़नि खे बरतानवी दौर खां हेल ताईं जे अमरीकी हमलनि ताईं अफ़गानिस्तान जी तारीख़ पढ़णु घुरिजे। मलीर मां 18 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल वकील आतिफ अबड़ो स्टील टाउन थाणे जी हद मां बेहोशी वारी हालत में हथ। आतिफ अबड़ो लिंक रोड वेझो हथ पेर ऐं अखियूं ॿधियल हालत में हथ आयो। पुलिस वकील आतिफ अबड़ो खे थाणे मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि आतिफ ख़िलाफ़ सिटी थाणे ते केस दाख़िल आहे। मलीर जे बिन कासिम थाणे जी हद में घर मां मुबैना धाड़े दौरान जवाबदारी तशद्दुद में घर धणी क़त्ल। घर मां धाड़े दौरान जवाबदारी तशद्दुद में घर धणी जावेद ज़िंदगी जंग हाराए वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि घर धणी खे वेश्याणे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं में हू फ़ौत थी वियो आहे। साले पट वेझो ज़ुल्म जी इंतिहा। बनी मां पाणी पीअण जे बासरनि उठ जी जंग भञी छॾी। उठ मालिक जो चवणु आहे त बासर उठ खे ट्रैक्टर सां ॿधी गीरींदो रहियो। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह नोटिस वरितो। संदसि चवणु आहे त बेज़बान जानवरनि सां अहिड़े क़िस्म जूं वर्ताव बर्दाश्त न कयो वेंदो। ज़िले काउंसिल सखर जे चेयरमैन कुमेल हैदर शाह खे उठ जो इलाज कराइण जी हिदायत। जानवरनि जे डॉक्टरनि जी टीम रवानी कई वई। ॾाचीअ जो इलाज कराए रिपोर्ट पेश करण जी हिदायत। एशिया कप में भारत ख़िलाफ़ मैच खां अॻु क़ौमी टीम जी अहम वहक टीम मैनेजमेंट ऐं रांदीगरनि में थियल गरजानी दौरान टीम जे कारकर्दगी ते ॻाल्हियूं। बैटर्स पंहिंजी नाकामीअ जो एतिराफ़ कयो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN भलीकार आऊं आहियां ज़ुबैर खोड़ो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।